इते मांखे हिक ॿी अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। बलूचिस्तान जे इलाइक़े आवारान में बरसाती रेल में गाॾी लुढ़ी वई, 8 ॼणा फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। बलूचिस्तान जे इलाइक़े आवारान में बरसाती रेल में गाॾी लुढ़ी वई आहे, 8 ॼणा फौत थी विया आहिनि। फौत थियलनि में 3 औरतूं, 3 ॿार ऐं 2 मर्द शामिल आहिनि। डिप्टी कमिश्नर आवारान पारां इहो ॼाणायो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। बलूचिस्तान जे इलाइक़े आवारान में बरसाती रेल में गाॾी लुढ़ी वई, 8 ॼणा फौत थी विया आहिनि। फौत थियलनि में 3 औरतूं, 3 ॿार ऐं 2 मर्द शामिल आहिनि। डिप्टी कमिश्नर आवारान पारां ॼाणायो वियो आहे। बलूचिस्तान जे इलाइक़े आवारान में बरसाती रेल में गाॾी लुढ़ी वई, 8 ॼणा फौत थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर इमाम बख्श मेंगल खां। जी इमाम बख्श, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी हाँ, ये जेको इलाइक़ो आहे जाऊ इलाइक़ो, सेर नदी में जेको आहे बरसाती रेले जे वजह सां टूडी कार जेको लुढ़ी वई ऐं उन में जेको आहे 8 माण्हू मौजूदु हुआ। 8 मां जेके 3 औरत ऐं 3 ॿार 2 मर्द बुढ़ी फौत थिया ऐं जेको आहे 7 लाशूं कढी छॾिया ऐं हिक जी तलाश अञा ताईं जारी आहे। असां मालूमात वरितासीं त उहो असांखे चया त जेको हिक जी अञा ताईं ॻोल्हा जारी आहे ऐं जेके लाशूं आहिनि उहो असां तालका हेड क्वार्टर अस्पताल मुंतक़िल करे ऐं वरिसा जे हवाले पोस्टमार्टम खां पोइ वरिसा जे हवाले कंदा। ऐं जेको कल्ह जेको बरसाति वसियो उन बरसाति जे वजह सां ही सफ़र में हुआ ऐं अचानक जेको अचे सेर नदी खां क्रॉस पिया कनि। सेर नदी में बरसाती नाली इनखे लोड़े ऐं जल इनखे जेको आहे। ठीक है, अवां जी मेहरबानी इमाम बख्श अपडेट करण लाइ।